सतमन जो पैगाम सभी सामू लाए। जब पैदा हुए जग हंसा हम रोए, अब ऐसी करनी कर चलो, हम हंसे और जग रोए। स्टेज ते पधारियल सभी मान वारा काबिल एहतराम मोअज़्ज़ीन सिंध ऐं थर जे कुंड कुर्छ मां आयल सभी सियासी हज़रात, MPs, MLAs, सेनेटर्स, पोइट्स, राइटर्स, थर जा सुगढ़ हज़रात दोस्तों, सिंध ऐं थर जा ॾाहा कलम धणी, सोशल वर्कर्स, सभी ऑफिसर साहिबान, NGOs जा दोस्तों, डॉक्टर साहिबान, इंजीनियर साहिबान ऐं तमाम बुद्धिशाली ऐं फिक्रमंद दोस्तों, मीडिया जा मोअज़्ज़ीन हज़रात, स्टेज जे साम्हूं इन विशाल पंडाल में तमाम परे खां आयल सभई मुंहिंजे थर ऐं सिंध जा सुहिणा गुलनि जहिड़ा मिठा मोहबती माण्हू, तव्हां सभिनी खे मुंहिंजे ऐं मुंहिंजे सॼे परिवार जे तरफ़ां नमस्ते, आदाब, सलाम। गुजरो सा सभ खां पहिरीं आऊं तव्हां खां माफ़ी घुरां थो जो आऊं एतिरे शॉर्ट टाइम में तव्हां वटि पहुची कोन सघियसि, इन लाइ मूंखे माफ़ी ॾींदा। प्यारा दोस्तों, अॼु तारीख़ 21 ते तव्हां मुंहिंजे पिताश्री स्वर्गवासी राम सिंह सोढे जी यादि में हिकु तेज़ियती विड़ाको श्रद्धांजलि जो प्रोग्राम संदसि जनम भूमि ॻोठ आरोखी में रखियो आहे, जेको असांजे परिवार जी गैर मौजूदगी में अरबाब लुत्फुल्लाह साहिब जी अॻुवाणी में मुंहिंजे परिवार पृथ्वीराज सिंह जे परिवार जे ऐं पिता श्री राम सिंह जी यादगार कमेटी जी जे महिनत सां ऐं जेको प्रोग्राम थी रहियो आहे, ऐं मुंहिंजे सॼे परिवार जे तरफ़ां तव्हां सभिनी जो इंतिहाई दिलि जे गहराइनि सां शुक्रियो अदा करियां थो। मूं वटि अहिड़ा अल्फाज़ कोन आहिनि जेको आउं तव्हांखे भेटा करे सघां। सचपच त तव्हां असांजो ॾुख ऐं दर्द खे हल्को करे छॾियो आहे। अवां सभई जस लहो ऐं तव्हां सभिनी जे दिलि जे गहराइनि सां शुक्रियो अदा करियां थो। ऐं हक़ीक़त में ॾुख खे सुख में तब्दील करण जी ताक़त बि अवां रखी सघो था। प्यारा दोस्तों ऐं अज़ीज़ो, पिताश्री जी स्वर्गवासी थियण सां जो ख़ाल पैदा थियो आहे, इहो ख़ाल भरिजणु ॾाढो मुश्किल आहे। अहिड़ा महापुरुष सदियुनि में कॾहिं कॾहिं पैदा थींदा आहिनि। पिताश्री जे विछोड़े सां न सिर्फ़ु मुंहिंजो ऐं मुंहिंजे परिवार जो नुक़सानु थियो आहे, पर आउं सम्झां थो त पूरे समाज जो नुक़सानु थियो आहे ऐं इन्ही माण्हुनि जे भरपाई थियणु, अहिड़नि माण्हुनि जी भरपाई थियणु ॾाढी मुश्किल आहे। पिताश्री राम सिंह जी न सिर्फ़ु हिकु फ़र्द जो नालो आहे, पर इहा हिकु सोच जो नालो आहे, हिकु फ़लसफ़े जो नालो आहे, हिकु इदारे जो नालो आहे। इन करे अहिड़ा किरदार किरदारनि खे कॾहिं बि मौत मारे कोन सघंदो आहे। अहिड़ा किरदार हमेशह अमर रहंदा आहिनि। हा, जिस्मानी तौर ते त जुदा थी वेंदा आहिनि, पर रूहानी तौर ते अहिड़ा किरदार हमेशह असांजी रहबरी कंदा आहिनि, असांजे ज़हननि में हमेशह रहंदा आहिनि। इहा ई सोच आहे जो अॼु तव्हां ऐं असां आरोखी में गॾु थी ऐं थियण ते मजबूर थिया आहियूं ऐं सची श्रद्धांजलि पेश करे रहिया आहियूं ऐं भॻवान दर प्रार्थना करियूं था त संस आत्मा खे शांति मिले। प्यारा दोस्तों, मूंखे ख़बर आहे त टाइम तमामु थोरो आहे, ॻाल्हाइण वारा तमामु घणा दोस्त आहिनि ऐं इन करे आउं वधीक टाइम कोन वठंदुसि। मूंखां तमामु घणा माण्हू सुठा ॻाल्हाइण वारा दोस्त हाज़िर आहिनि, जिन खे ॿुधणु तमामु ज़रूरी आहे। मूंखां का बि ॻाल्हाइण में ग़लती थी हुजे
त मूंखे माफ़ कंदा, छाकाणि त टाइम थोरो हुअण करे ऐं सभिनी दोस्तनि जा नाला वठी कोन सघियसि। इन लाइ मौज़रत घुरां थो, छाकाणि त नाला वठण मां टाइम घणो लॻी वञे थो ऐं अव्हां जा थोरा ज़िंदगी भर लाहे न सघियसि त ॻाईंदो रहंदुसि। प्यारा दोस्तो, आख़िर में आऊं मुंहिंजे सॼे परिवार जे तरफ़ां आयल सभिनी प्रेमी मित्रनि, दोस्तनि, अज़ीज़नि, भाउरनि, हिंदुत्व मुस्लमाननि, सिंध ऐं थर जे कुंड कोश मां आयल सभिनी जो थोराइतो आहियां। स्वर्गवासी श्री राम सिंह यादगार कमेटी जी टीम जो पिणु थोराइतो आहियां ऐं मुंहिंजे पृथ्वीराज परिवार जे परिवार जी तरफ़ जेको पिणु इन जो बि थोराइतो आहियां। ख़ासि करे सूरन सिंह, लक्ष्मण सिंह, सूरत सिंह ॾाॾू जी, जेको अॼु तारीख़ सुधी मुंहिंजे ॾुख में शामिल आहिनि। ऐं ॿिया आमाटोपे वारा मुंहिंजा अज़ीज़, आलमसर वारा मुंहिंजा अज़ीज़, पोथियर वारा ऐं मालनी बिरादरी सिज वारा जेके बि ॻोठ आहिनि, अने उन खां सवाइ मालनौर वारा ऐं जेके बि दोस्त मुंहिंजा इन सवा ॻोठनि खां घणा मुंहिंजा ॻोठनि जा नाला आहिनि, पर हिते नाला चवां थो त टाइम घणो लॻी वञे थो। इन सभिनी दोस्तनि, अज़ीज़नि, क़रीबनि जो ऐं दिलि जे गहराइनि सां शुक्रियो अदा करियां थो जेको मुंहिंजे ॾुख में भागीदारी कई, ऐं उन दोस्तनि जो पिणु शुक्रियो अदा करियां थो जेको मुंहिंजे पिताश्री ते काफ़ियूं जोड़ियूं बैत लिखिया, शाइरी कई, फेसबुक ते तमामु बहितरीन अल्फाज़नि में लिखी पोस्टूं कयूं ऐं इन्हनि सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां। सलीम कपरी हुए, अमर राय सिंह हुए, राय सिंह वकील हुअनि, ख़ालिद कुंभार, बारूमल ऐं ॿिया केतिरा ई दोस्त आहिनि जेके पोस्टूं करे अने भेटा कई आहे ऐं ज़बरदस्त मुंहिंजे पिताश्री खे भेटा करे ऐं जेको पोस्टूं कयूं आहिनि, ऐं सभिनी दोस्तनि जो पिणु शुक्रगुज़ार ऐं उन दोस्तनि जो पिणु शुक्रगुज़ार आहियां जंहिं मूंखे फ़ोन करे मुंहिंजे ॾुख में भागीदार थिया, मुंहिंजे ॾुख खे हल्को कयो आहे, ऐं उन सभिनी दोस्तनि जो पिणु मां शुक्रगुज़ार आहियां। ऐं जंहिंमें ख़ासि करे पंहिंजो राणा हमीर सिंह साहिबु, अरबाब लुत्फ़ुल्लाह साहिबु, मानवारा फ़कीर शेरवान बिलानी साहिबु, मानवारा श्री महेश मलानी साहिबु, अरबाब गुलाम रहीम साहिबु, मानवारा श्री राजवीर सिंह साहिबु, अरबाब अताउल्ला साहिबु, इस्माइल राहू साहिबु ऐं कमरदीन रामो साहिबु ऐं तमामु ॿिया घणा केतिरा ई दोस्त आहिनि उन जा नाला वठण, त हिन में टाइम घणो लॻी वञे थो ऐं इन सभिनी दोस्तनि जो पिणु वरी बि दिलि जे गहराइनि सां शुक्रियो अदा करां थो। थोरा न थोरा मूं ते मारूड़नि जा, थर में वारी थोरड़ी त्या घणेरा, भलायूं भेरा घणी गंदसि केतिरा। महिरबानी।